नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नवाबशाह में खबर ॾींदा हलूं त सिंध क़ौम परस्त अॻवान ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह नवाबशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो है त असां अवामी दौरे ते निकितल आहियूं। मकानी इदारनि जूं चूंडूं अचण वारियूं आहिनि ऐं सॼे सिंध में पंहिंजी पार्टी जा उम्मीदवार बीहारींदासीं। जंहिं ज़िले में बाकिरदार ऐं बासलाहियत माण्हू हूंदा त उन्हनि सां इतिहाद कंदासीं। बाक़ी सिंध लेवल ते कंहिं बि पार्टी सां इतिहाद न कंदासीं। हिन चयो है त माज़ी में इलेक्शन में असां शिकस्त खाधी है, पर असांखे हुन शिकस्त ते फ़ख्र है, छाकाणि त मूंखे 90,000 वोट मिलिया हुआ ऐं सईद ज़ैन शाह 60,000 वोट मिलिया हुआ। असांजी कामयाबी है। हिन चयो त मेहराबपुर में कावश ऐं KTN जे रिपोर्टर अज़ीज़ मेमण खे क़त्ल कयो। असां हुनजी मज़म्मत करियूं था। असां घुर करियूं था त उन जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। हिन चयो त सिंध में जेके बि SSP ज़िलनि में कमु करे रहिया आहिनि इहे कंहिंजा रखरायल आहिनि। इहे सिंध जा हुक्मरान IG जी सिंध जे ख़िलाफ़ वलवला करे रहिया आहिनि ऐं हुननि वलवलनि खे का बि अहमियत नथो ॾियां। हिन चयो त MPA शहनाज़ अंसारी जे क़त्ल ते मूंखे दिली सदमो पहुतो है। इहो वाक़ियो सिंध जी रवायत ऐं सक़ाफ़त जे ख़िलाफ़ है ऐं सिंधी माण्हुनि वटि न्याणी ईंदी है त खून बि माफ़ करे छॾींदा आहिनि ऐं जेके शहनाज़ अंसारी जा क़ातिल आहिनि इहे बुज़दिल आहिनि, मर्द सॾाइण जे लाइक़ न आहिनि। हिन चयो त पेट्रोल, बिजली, सुई, गैस, डॉलर महांगो थियण इहा वफ़ाक़ जी नाअहली है। बाक़ी खंडु, अटो ऐं ॿियो खाधे पीते जूं शयूं महांगियूं थियण इहा सिंध हुकूमत जी नाअहली है। हिन चयो त शहर जूं सफ़ाइयूं नथियूं थियनि, गंदगी वधी वई है, पीअण जो साफ़ पाणी नथो मिले। इन जा ज़िम्मेवार सिंध हुकूमत है। वॾे में वॾो कारण इहो आहे त वाइट कॉलर माण्हुनि खे भंगियुनि जी नौकरी ते भर्ती कया विया आहिनि। हिन चयो है त करप्ट माण्हुनि खे नेब गिरफ़्तार करे, पर सभु पार्टियूं स्टेटमेंट सां ठाह करे हाणे मज़ा माणे रहियूं आहिनि। इन मौक़े ते पार्टी जे मरकज़ी अॻुवान सैयद ज़ैन शाह, रोशन बुरड़ो, पीर खलील जान सरंदी ऐं ॿिया मौजूद हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।